अस्सलाम नाज़रीन, ईद रिहान में आऊं आहियां तव्हांजो मेज़बान रऊफ़ चांडियो ऐं आऊं आहियां नादिया चांडियो। नाज़रीन, अॼु असांजी ईद जो पहिरियों ॾींहुं आहे। ईद जी ख़ुशियुनि में तव्हां ज़रूरु पंहिंजनि ग़रीबनि भाइरनि खे यादि कंदा। गोश्त जो जेको आहे मामिलो उन में ग़रीबनि खे यादि कंदा, ईद ख़र्चनि में ग़रीबनि खे यादि कंदा ऐं कोरोना जे जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि जे लाइ जेके शहीद थी विया आहिनि उन्हनि जे लाइ बि दुआऊं ज़रूरु घुरंदा ऐं कोरोना मुतासिर मरीज़नि जे लाइ बि सिहतयाबी लाइ बि दुआऊं ज़रूरु घुरंदा आहिनि। ख़ुशियुनि ईद जी ख़ुशियुनि जो मक़सदु आहे त ॿियनि खे ख़ुशी ॾियो। अलाह ताला तव्हांखे बि ख़ुशी ॾेई छॾींदो। अॼु पहिरियों ॾियारो आहे। असीं पंहिंजे मौजूदु महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सभ खां पहिरीं तारीफ़ कराईंदासीं असांखे सिंध जा नाले वारा तइलीमी माहिर प्रोफेसर मुरफ़त साहिब जिन आहिनि, सिंध यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर आहिनि। उन सां गॾोगॾु मनोहर अली मैसर साहिबु सेक्रेटरी बोर्ड ऑफ रेवेन्यू सिंध आहिनि ऐं सिंध जा नाले वारा गुलकार उस्ताद बरकत अली ख़ान आहिनि ऐं उन सां गॾोगॾु महिमान मौजूदु आहिनि सिंध जी बहादुर न्याणी उमेर रुबाब चांडियो, टिकटॉक जी दुनिया जी दुर्दाना ईमान ऐं मारिया चांडियो पाण एजुकेशनिस्ट आहिनि। तव्हां सभिनी महिमान खे वेलकम था चऊं। मुरफ़त साहिबु, अॼु ईद जो पहिरियों ॾींहुं आहे, कीअं पिया ॾिसो कोरोना खां पोइ? सभिनी खे वाधायूं। यकीनन स्पेशल ईद आहे हीअ, सम्झो त विद SOPs ईद आहे ऐं यकीनन तव्हां तमामु सुठी ॻाल्हि कई। लेकिन हिकिड़ी ॿी ॻाल्हि हिन में वधायां त हिन में हिकिड़ा त उहे आहिनि जेके विक्टिम थी विया, हिकिड़ा पेशेंट आहिनि, ॿिया जेके असां जहिड़ा वेठा आहिनि उन्हनि खे एहतियात करणी पवंदी। त ईद त मल्हायूं पिया, लेकिन इन सां गॾु इहो आहे की हिन ईद में असांखे उहे सभु SOPs जेके आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखणो हूंदो। हीअ बीमारी अञा ख़तमु न थी आहे। यकीनन ईदूं ईंदियूं मल्हाईंदासीं, लेकिन मैसेज इहो आहे की तव्हां सभिनी खे वाधायूं। इन सां गॾु कोशिशि करियो त पाण खे बि बचायो, पंहिंजे कुटुंब खे बि बचायो, तमामु घणी एहतियात करियो त इनशाला असां गॾिजी हिन बीमारी खे शिकस्त ॾिनी आहे। पाकिस्तानी आहे ख़ासि तौर ते सिंध हुकूमत जेके उपा वतान साईं में गॾु वेठो असांखे ॿुधाईंदो त आउं सम्झां थो इहे स्पेशल ईद जेका असां नमाज़ूं पंहिंजे घरनि में पिया पढ़ूं। सची ॻाल्हि आहे, सुबुह जो न वञी सघियासीं मस्जिदनि में। इन लाइ की एहतियात एॾी सुठी आहे की ज़िंदगी हिकिड़ी अमानत आहे। पंहिंजो मुंहिंजी वालदा मूंसां गॾु रहंदी आहे त इन लाइ उन जो बि मूंखे ख़्यालु करणो पवंदो आहे। मुंहिंजी पोटी मूंसां गॾु हूंदी आहे, नंढा ॿार हुजनि वॾा पोड़ा हुजनि, तव्हां सभिनी खे ईद जी ख़ुशियूं मुबारक हुजनि। लेकिन एहतियात इहा की जाऊं की हीअ स्पेशल ईद आहे, हिन में एहतियात करणो। अॼु असां ईद सभु हथ ॿधी पिया मल्हायूं। असां अॼु जेको ईद जी हिकिड़ी रस्म हूंदी आहे की ईद का दिन हंस के गले लॻाओ, अॼु उहो गले लॻाइण लाइ बि डिस्टेंस मौजूदु आहे। त इहे वक़्त जा डिस्टेंस ख़तमु थी वेंदा, लेकिन हिदायत ऐं मशवरो इहो ई आहे की ईद ज़रूरु मल्हायो, लेकिन एहतियात सां। तव्हां ईद कीअं मल्हाईंदा आहियो, किथे मल्हाईंदा आहियो? ऐं साईं हमेशह हूअं त जॾहिं खां VC थियो आहियां त जामशोरे में मल्हाईंदो आहियां। अॻु असांजो पंहिंजो तमामु क़दीम ॻोठु आहे, मूं अॻु बि तव्हांखे ॿुधायो बंगुर ॻोठ जे नाले सां। अज़ीज़ाबाद जेको मशहूरु थियो आहे इहो मुंहिंजो आबाई ॻोठु आहे। त सभु भाइर भेणूं गॾिजी पंहिंजी मल्हाईंदा आहियूं। लेकिन हीअ स्पेशल ईद हिन लाइ असीं सभु पंहिंजे पंहिंजे घरनि में जिते वेठा आहियूं उते ईद मल्हायूं पिया। सुबुह जो नमाज़ बि घर में पढ़ीसीं ऐं ईदूं बि घर में पिया मल्हायूं की SOPs ते अमल करिणो आहे। असां कंदासीं त असांखे ॾिसी असांजा नंढा बि कंदा। ईद हिते ई मल्हाईसीं, कुर्बानी बि हिते ई कईसीं। ईद जी पहिरीं विश कंहिंखे कई? ईद विश आउं हमेशह पंहिंजी माउ खे कंदो आहियां। ऐं ख़ुशकिस्मत आहियां, मुंहिंजी वालदा मूंसां गॾु रहंदी आहे त पहिरीं जेका पेरनि पई अम्मा खां दुआऊं वठंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां की जिते किथे वेठा आहियूं यकीनन अलाह जी वॾी महिरबानियूं आहिनि, लेकिन आउं तव्हां सभिनी जेके नौजवान वेठा आहियूं आउं सम्झां थो इन में असांजे माउ जो वॾो किरदारु। अॼु आउं जेकी कुझु आहियां, वाइस चांसलर आहियां, प्रोफेसर आहियां, जिते वेठो आहियां, इन में वॾे में वॾो कंट्रीब्यूशन मुंहिंजे माउ जो आहे। त आउं सम्झां थो सभ खां हक़ बि वधीक उनजो आहे। सभ खां अॻु माउ खे पहिरें पई ईद जी मुबारकबादूं ॾींदा आहियूं, पोइ यकीनन घर में फैमिली आहे, पंहिंजा नंढा वॾा सभु ईद मल्हाईंदा आहियूं। सही। अच्छा मैसर साहिबु, तव्हां ईद कीअं मल्हाईंदा हुआ? असां रिवायती तौरु मल्हाईंदा हुआसीं। मतिलबु टोटल ईदगाह खां वठी असांजे ॻोठ ताईं हिकिड़ो पूरो समाउ हूंदो आहे जेका सभु जंहिंमें मतिलबु फ़क़ीर मंगड़हार ॿियो जेका हींअर जीअं साईं ॿुधायो जेका मुरफ़त साहिब जन हींअर एहतियात ज़रूरत आहे। हीअ ईद असां बि ॻोठ कोन मल्हाई आहे जेका, लिहाज़ा मतिलबु जेका न हिते ईअं ई जीअं साईं जन चयो त SOP जे तहत बुनियादी तौर ते हीअ बीमारी अञा वई कान्हे का, हीअ वबा वई कान्हे का, हिन जो खां एहतियात ज़रूरी आहे जेका असां। पर हाणे ईद छाकाणि जो हिकिड़ो तहज़ीबी त्योहार आहे, मज़हबी त्योहार आहे, उनखे मल्हाइणो आहे। हीअ वॾी ईद आहे, हीअ जेका आहे नवज़ार जी ईद आहे, लिहाज़ा जेका ईद मल्हायूं था पिया। अलाह जो शुक्र आहे ऐं हिन दफ़े मतिलबु ॻोठ न विया आहियूं जेका। सही, ॻोठ न विया हुअनि। सही, छो? सबबु इहो आहे, ॾिसो ॻोठ वञूं था त गैदरिंग घणी थी थिए। एक्ज़ैक्टली आहे, गैदरिंग घणी थी थिए पई पई जेका न, ऐं हर भरू उहो चवंदा आहिनि इफ यू आर नॉट पार्ट ऑफ सॉल्यूशन। ॻोठ में बि अॼु ॾिठोसीं ईद जे ॾियारे ते माण्हू भाकुर पाइनि पिया, साॻियो हिन में एहतियात ज़रूरी आहे। सही, इहा ई त ॻाल्हि कयूं था पिया जेका मतिलबु त जेका वरी बि इनशाला ईदूं ईंदियूं। अलाह यार ज़िंदा सुबत बाक़ी, अलाह साईं ख़ैरु कंदो। इहे मोहबतूं क़ाइमु रहनि। मोहबतूं सिर्फ़ु गले लॻाइण सां नथियूं थियनि पियूं, गले लॻाइण सां मोहबतूं त दिलनि में हूंदियूं आहिनि जेका न से उन्हनि जो त तव्हांजा इज़हार त उनजो तव्हां अखियुनि सां बि करे सघो था, तव्हां
ज़बान सां बि करे सघो था पिया जेके ऐं ज़रूरु जेका शइ आहे उनखे फेस त करिणो पवंदो, उनखे मेडिकली फेस करिणो पवंदो, उनखे सोशली फेस करिणो पवंदो। सोशल डिस्टेंस बहरहाल सोशल डिस्टेंसिंग ज़रूरी आहे जेका। सही। उस्ताद बरकत अली तव्हां कीअं ॻोठ मल्हाईंदा आहियो या हैदराबाद में शिफ्ट थियण खां पोइ? बाबा साईं मूं ही ॿी ईद आहे जेका हैदराबाद में हीअं प्रोग्राम हुयो कोरोना काल में, इहो ई ॿार न जो कोर्स कयो त ही ईद जेका आहे ॻोठ कंदा हुआ। सही। पोइ साईं वारी पोज़ीशन सां की प्रोफेसर साहब वारी ॻाल्हि त हिते वरी मेल जोल तमामु जेको थी पवंदो यार जेका आहे सभु आहे। इन करे ही ईद पंहिंजे बचनि में पंहिंजे घरनि में दोस्तनि खां वापसि आयो। सही। हा वधीक सुठो सही पाणो त सही रिच आहियूं न। हा सही आहे, इहो त हथ ॿधण सभु कुझु थी थी बिल्कुलु सर बिल्कुलु। असांखे त कल्चर में इजाज़त आहे। कहिड़ो कलाम तव्हां ॿुधण खां पोइ अॻिते ॿियनि महिमाननि तरफ़ वधंदासीं? ऐं उस्ताद बुखारी जो हिकिड़ो गज़ल गुज़र में आहे। हा। चैन कोन्हे करार कोन्हे को, चैन कोन्हे करार कोन्हे को, कीअं चवां कंहिं सां प्यार कोन्हे को। साकी हयाती मिठड़ी ॾाढी पर कुछ तो खां घटि ओ प्यारा, पर कुछ तो खां घटि। सारी दुनिया आवण दी ॾाढी, सारी दुनिया आवण दी ॾाढी पर कुछ तो खां घटि ओ प्यारा, पर कुछ तो खां घटि। भाइर भेनर, भाइर भेनर जेॾा जेॾियूं, साथी ऐं सरवाण। भाइर भेनर जेॾा जेॾियूं, साथी ऐं सरवाण। सभिनी सां थम दिलड़ी ॾाढी, सभिनी सां थम दिलड़ी ॾाढी पर कुछ तो खां घटि ओ प्यारा, पर कुछ तो खां घटि। हयाती मिठड़ी ॾाढी पर कुछ तो खां घटि ओ प्यारा, पर कुछ तो खां घटि। हर मेवे खां अमृत मिठड़ी, पर तूं तंहिं खां मिठो। हर मेवे खां अमृत मिठड़ी, पर तूं तंहिं खां मिठो। माखी मिसरी ॾाढी मिठड़ी पर कुछ तो खां घटि ओ प्यारा, पर कुछ तो खां घटि।
बाग में आई बाहर बुखारी तो जैसा खयां बाग में आई बाहर बुखारी तो जैसा खयां हर गुल में आ खुशबू डाढ़ी पर कुछ तो खां घट ओ प्यारा पर कुछ तो खां घट ओ साईं पर कुछ तो खां घट ओ प्यारा पर कुछ तो खां घट। वाह जबरदस्त। नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ प्रोग्राम कंटिन्यू कंदासीं।